बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी पोइ चिकन में ख़ुशि आमदीद। अॼु ठाहींदासीं असां पुडिंग हूअं त अंडनि मां ठहंदी आहे, पर अॼुकल्ह जेके असांजे लाइ सहूलियतूं माशाल्लाह मिली वियूं आहिनि त असां उन मां पैकेट मां ठाहींदासीं। रफ़ान जे पैकेट आहे पुडिंग जो, उन मां ठाहींदासीं। उन सां ईज़ी बि ठहंदी आहे, स्मेल जो बि को डपु न हूंदो आहे, अंडनि खे घणो पचाइण वग़ैरह जो बि को झंझट न हूंदो आहे। उन में 2 पैकेट हूंदा आहिनि रफ़ान में। हिकिड़ो हूंदो आहे जेको चाश जो, ठीकु आहे, चाश जेका ब्लैक कलर जो हूंदो आहे। हिकिड़ो सन्हो पैकेट हूंदो आहे, उन सां चाश जो शेप ईंदो आहे, या चाश उहा असां उन में जेको बि तव्हां जंहिं मोल्ड में ठाहियो, जंहिं बि कंटेनर में तव्हां न पुडिंग ठाहियो, उन में पहिरियां उहो ब्लैक कलर जो जेको मिक्सचर हूंदो आहे, खंड जो हूंदो आहे, उहो उन में विझिबो आहे त उन जी जेको मथां लेयर आहे तव्हांखे ब्राउन ब्राउन नज़र अचे। उन खां पोइ मूं असल में किलो जो खीर किलो खयो आहे, इन लाइ मां 2 पैकेट खयां आहिनि। उहे 2 पैकेट विझी उनखे मुसलसिल हिलाईंदा रहो। सिर्फ़ु इनखे हिकिड़ो टहिको ईंदो ही तयारु थी वेंदो। अहिड़ो को मसलो न आहे, सिर्फ़ु थधे थियण जी देरि हूंदी आहे। ऐं इन में घणो मतिलबु तव्हां अंडा फेंटो, वरी उहे सुठा निकिरनि न निकिरनि, बाफ़ ते पचायो कलाक 2, मतिलबु बहरहाल उन में झंझट हूंदो आहे। उहो मां ठाहियो आहे, लेकिन मूंखे फील थींदो आहे त उन में झंझट घणो आहे। हीअ असांजा पैकेट जेके आहिनि से काफ़ी असांजे लाइ हेल्प था कनि शयुनि खे ठाहिण में, या जल्दी ठाहिण में। ठाहींदा त असां हूअं बि आहियूं, पर थोरो जल्दी ठाहिण में असांखे हेल्प कंदा आहिनि। उनखे तव्हां मुसलसिल घुमाईंदो, किथे बि उन जा जेके दाणा आहिनि से महसूसु न थियनि। मुसलसिल घुमाइण सां इहो ई आहे त उन जो या त तव्हां कंहिं पहिरियां थोरो खीर खणो, जीअं कस्टर्ड जो खणिबो आहे, उन में मिलाए पोइ तव्हां विझो। सिर्फ़ु हिकिड़े टहिके अचण जी देरि आहे। जॾहिं टहिको अची वञे, उन खां पोइ जंहिं मोल्ड में असां विधी आहे, चाश विधी आहे, उन में तव्हां विझी रखिजोसि। उन खां पोइ विझण खां पोइ इनखे अधु कलाक या कलाक तव्हां फ्रिज में रखिजो। जेकर पूरी नाइट रखो था त को इशू न आहे, ऐं राति जो ठाहे रखो था त बि का ॻाल्हि न आहे। जेॾी महिल सुबुह जो तव्हां कढो त उन जा जेके पासा आहिनि उनखे ज़रूरु तव्हां छुरीअ सां छॾाए वठिजो। जॾहिं छुरीअ सां छॾाए वठंदो त उन खां पोइ तव्हांखे उहा लाहिण में आसानु थींदी। कंहिं प्लेट जी मदद सां आराम सां उनखे लाहियोसि त जीअं तव्हांजी आराम सां उन ई जंहिं सांचे में तव्हां ठाहियो था उहो ई शेप थी वञो। माशाल्लाह माशाल्लाह, असांजी पुडिंग तमामु सुठी थी निकिती आहे। ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।